बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधायूं ऐं जीअं त प्रोग्राम की शुरुआत में ॻाल्हि करे चुका आहियूं त 17 जनवरी आहे। 17 जनवरी सिंध के ॿिनि शख़्सियतुनि के हवाले से ॼाती वञे थी। उनमें जेको आहे साईं GM सैद जी सालगिरह मल्हाई वञे थी। तो जॾहिं त 17 जनवरी ते सिंध के हिकिड़ो कापारी धक भी लॻो ऐं फाज़िल राहू जी शहादत थी। शहीद फाज़िल राहू के हवाले से भी 17 जनवरी सिंध में जो है वो काफ़ी उनके अहमियत है। गुफ्तगू करें शहीद फाज़िल राहू के बारे में। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद हैं डॉक्टर बख्श जमाल शेख साहब, जेके पंहिंजे वक्त में फाज़िल साहब संगत जी उनके सथ में कम भी कर चुका हैं, पाण तजनिगार भी आहिनि। अचो तो उन गुफ्तगू के अॻिते वधायूं। डॉक्टर साहब सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर साहब 17 जनवरी फाज़िल साहब की शहादत ऐं ज़ाहिर तहां उन सां गॾिजी कम भी कयो आहे। कीअं मतलब अॼु असांजे नौजवान नस्ल के फाज़िल राहू जेकॾहिं पेश कजे तो तहां कीअं पेश कंदो? महिरबानी फाज़िल साहब से ॻाल्हाइण लाइ, दावत ॾियण लाइ। असांखे एज़ाज़ आहे त असां फाज़िल साहब सां मुलाक़ातूं कयूं, कई मुलाक़ातूं। वो जॾहिं असां हिते कराची नेशनल मेडिकल कॉलेज में पढ़ंदा हुआसीं तॾहिं असां सां ओल्ड हॉस्टल में मिलण बि ईंदो हो। ऐं ही हिकु गुनागुन शख़्सियत हो। ऐं जॾहिं लाहौर जेल में बंदि हो तॾहिं बि हुन सां मुलाक़ातूं थींदियूं, सिविल अस्पताल में तॾहिं मुलाक़ातूं थींदियूं, हैदराबाद में मुलाक़ातूं थी, मुख़्तलिफ़ वञनि ते गॾु असीं सफ़र बि कयो। हिकु ॻाल्हि जेका आहे त फाज़िल साहब हिकिड़ो तमामु ॻरो माण्हू हो, तमामु वॾो माण्हू हो। ऐं जेॾो हुनजो कद हो ओॾी हुनजी कदावर शख़्सियत हुई। आम तरह जेके वॾा माण्हू आहिनि उन्हनि में गुरूर थींदो आहे, तकबर थींदो आहे, पर हुनजो उत्तर फाज़िल साहब हिकिड़ो वॾो हम्बल माण्हू हो ऐं जेको हर क़िस्म जे माण्हू सां ॻाल्हाए सघंदो हो। जीअं त हू हिकिड़े वॾे प्रोसेस खां गुज़रियो हो, कई ॾहाकनि खां जदोजहदूं कयूं हुयूं। इन करे हुनखे एतमाद तमामु घणो हूंदो हो। मूंखे यादि आहे त जॾहिं MRD जी मूवमेंट 1983 में शुरू थी त फाज़िल साहब शुरू में ॿाहिरि हो ऐं मुख़्तलिफ़ मीटिंगुनि में हो, कुल सेंटर ते हैदराबाद में, या जेके ॿिया पीपल्स पार्टी ऐं पार्टियुनि जा लीडर हूंदा JUI जा हैदराबाद में, उन्हनि जे घरनि ते मीटिंगूं थींदियूं। मूं 2 लीडर ॾिठा MRD जा जिनखे तमामु घणो एतमाद हो त माण्हू निकिरंदा ऐं MRD जी मूवमेंट कामयाबु थींदी। हिकिड़ो फाज़िल साहब हो ऐं ॿियो मरहूम गुलाम मुस्तफ़ा जतई साहब हो। जेके ॿई चवंदा हुआ त माण्हू निकिरंदा ऐं इहे जदोजहद कामयाबु थींदी। फाज़िल साहब जेकॾहिं चइजे त 27 जनवरी ते सिंधी क़ौम खे ऐं संदसि पार्टी अवामी तहरीक खे, अवामी नेशनल पार्टी खे तमामु वॾो नुक़सानु पियो, छो त ही हिकिड़ो वॾो क्रिटिकल रिसोर्स हो। मूंखे यादि आहे सिविल अस्पताल में हू बंदि हुआ ऐं 85 जी इलेक्शन थी जंहिं MRD बाइकाट कयो, पर न हूंदे बि उतां वेठे वेठे जिन माण्हुनि जे लाइ हुन हिमायत कई त उहे माण्हू चूंडिजी विया। के क़ौमी असेंबली में, को सूबाई असेंबली में, के सेनेटर थी विया। त इहो हिनजो इन्फ्लुएंस हुयो जेको लोअर लेवल ताईं जेको रूट्स हुनजो हुई उन ताईं हुनजो हुयो। पर हुन खां मथे बि जॾहिं असीं ॻाल्हि कयूं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां, या ॿिया जेके चाप जा लीडर हुया, गुलाम मुस्तफ़ा जतई साहब हो, या नवाब नसरुल्लाह खान हो, खान अब्दुल वली खान हो अवामी नेशनल पार्टी में, जॾहिं उन्हनि सां हू डील कंदो त उन वक़्तु बि हुनजी वरी जेका भाव हूंदो ऐं रवैयो हूंदो उहो उन लेवल जो हूंदो ऐं ॾाढो ख़ुदि पाण हूंदो ऐं ॿी हुनजी डिलीवरी वॾी हुई। मक़सद आहे त जेका ॻाल्हि, जेका ज़िम्मो खणंदो हो, जेका रिस्पॉन्सिबिलिटी खणंदो हो, उहा पूरी कंदो हो। ऐं हुनजो को हिकिड़ो सिस्टम इनफॉर्मल अहिड़ो ठहियलु हो जेको हू ऑपरेट कंदो हो। उन वसीले जेको आहे सो हू जेके कम करणु चाहींदो उहे थी वेंदा। भले साहब हुनखे ईअं चवंदो त का ॻाल्हि करणी हुजे त कुल फयकून आहे फाज़िल साहब। ऐं मां सम्झंदो फाज़िल साहब अवामी तहरीक जी, अवामी नेशनल पार्टी जी हिकिड़ी दिलि हो ऐं हुनजे वञण खां पोइ उहा दिलि टुटी पई ऐं हुन खां पोइ काफ़ी प्रॉब्लम थिया ऐं उहा ऑर्गेनाइज़ेशन बैलेंस में न रही सघी। त फाज़िल साहब जी शख़्सियत जो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन हो जंहिंखे असीं मिस था कयूं। ऐं मां लास्ट ईयर आर्टिकल में लिखियो ऐं मुंहिंजो इहो बिलीफ आहे
त 5 जेके वॾा सिंध जा माण्हू जेके शहीद थिया 43 सालनि 33 सालनि खां वठी पीर सफ़तला शाह वॾो जेको उन खां पोइ जेको प्रीमियर अलावत सूमरो साहिब हो शहीद जुल्फ़कार अली भुट्टो साहिब शहीद मोहतरमा सागर साहिब इहे जेके माण्हू पंहिंजे पंहिंजे इहे उहे माण्हू हुआ जेके गवर्नेंस में इंटरफियर करे पई सघिया के गवर्नमेंट में हुया के गवर्नमेंट में ॿाहिरि हुया पर हुनजो उहो पोटेंशियल हुयो जेके इंटरफियर करे पई सघिया त उन वक़्तु जेको स्टेटस को हो उनखे चेंज पई करे सघिया उन लाइ चैलेंज हुआ इन करे हर ज़माने में जेका बि उन ज़माने जी इस्टेब्लिशमेंट हुई अंग्रेज़नि जी या ॿी का हुजे पाकिस्तान खां पहिरीं या पोइ इन्हनि माण्हुनि खे हटाए वियो ऐं उन सां सिंध खे तमामु वॾो नुक़सानु पियो पाकिस्तान खे तमामु घणो नुक़सानु पियो मां सम्झां थो जेकॾहिं इहे माण्हू जेके फिज़िकली हटाया वञनि हा त शायदि हिन जेको कोर्स आहे हिस्ट्री जो उहो ॿियो हुजे हा इन्हनि माण्हुनि जी वॾी कंट्रीब्यूशन हो त ख़ालिद साहिबु हिकिड़ो गुनागुन माण्हू हुयो ऐं असां उन मां तमामु घणो सिखियो ऐं असां तमामु ऐं हू असां नंढा ॿार नौजवान हूंदा हुआसीं पर तमामु घणी इज़त सां प्यार सां बाबूअ सां असां सां मिलंदा हुआ ऐं इन हिसाब सां फाज़िल साहिब जो हिकिड़ो वॾो रोल हुयो जंहिं सिंध जो जेके अञा ताईं उन सिंध ते इहो असरु आहे जेके हुन कल्टिवेशन कई ऐं जेका हुन कोख कई पंहिंजी पार्टी सां गॾु अवामी तरीक़े सां गॾु पली साहिब सां गॾु उहा जेका हिसा उनजो असरु अञा ताईं सिंध में आहे ऐं फाज़िल साहिब जेकॾहिं हुजे हा त इन में कई भेरा वधीक तरक़ी हुजे हा कई दफ़ा बहितरी हुजे हा त शुरूआती तौरु फाज़िल साहिब जे बारे में मुंहिंजा इहे कमेंट्स आहिनि अच्छा फाज़िल साहब जीअं मिसाल त तव्हां पलीअ साहिब जी ॻाल्हि कई आहे उनखां पोइ असां ॾिठो आहे त असांजा अक्सर क़ौम परस्त अॻुवा मिसाल त साईं जी एम सेठ ज़ाहिर उहो कॉन्स्टिट्यूंसी जी पॉलिटिक्स खां ई हुन पंहिंजो इलेक्शन जी पॉलिटिक्स खां ई हुन शुरूआत कई पर ॿिया असां ॾिठो आहे त सिंध जी क़ौम परस्त सियासत में इलाइक़नि जे अंदरि पंहिंजनि कॉन्स्टिट्यूंसी जे अंदरि इहा कोन हुई फाज़िल साहिब खे इहा हुई त हू 62 में बि उतां इलेक्शन जी पॉलिटिक्स में वियो पोइ 65 में तराई यूनियन काउंसिल जो चेयरमैन थियो पर पोइ उनखां पोइ जेके जदोजहदूं थियूं ख़ासि तरह जेको आहे नीलाम बंदि करियो ऐं ज़मीन जे हवाले सां ॿियो टियों त हुनजे पंहिंजे इलाइक़े में असर रसूख़ आम तरह ते असांजे क़ौम परस्त क़यादतुनि जो न हूंदो आहे हूअं त फॉलोइंग सिंध गीत वॾी हूंदी आहे पर फाज़िल साहिब जी इहा यूनिक पोजिशन हुई त हू पंहिंजे इलाइक़े जो बि हिकिड़ो पॉपुलर अॻुवान हो जी फाज़िल साहिब जेको आहे न शुरू खां जेको हुयो उहो जेका इलेक्शन जी सियासत आहे उन में पार्टिसिपेट कंदो रहंदो हो इन करे हुनजो लोकल पॉलिटिक्स में इंफ्लुएंस बि हुयो इन करे हू लोकली चैलेंज बि हुयो ऐं हुनजी जेका सूरत हाल एॾी वॾी ॻाल्हि इहा त हू जीअं हिकिड़ी एडमिजन हुजे जेका माण्हू पैदा करे माण्हू ऑर्गेनाइज़ करे तव्हां ॾिसो 79 में जेको तमामु ख़राबु ॾींहं हुया असां त हुन में शामिलु कोन थियासीं असांजो इंटरमीडिएट जो एग्ज़ाम हो ऐं उन में जहिड़े नमूने सां उन्हनि माण्हू गॾु कया जंहिं डिसिप्लिन सां ऐं जेके उन वक़्तु हालतूं ऐं मूंखे यादि आहे त 9 अक्टूबर 1979 ते इहो थियो ऐं 16 अक्टूबर 1979 ते मुल्क में इमरजेंसी वधीक माना जेका उन वक़्तु मार्शल हुई उनखे वधीक सख़्तु कयो वई त फाज़िल साहिब खे जेकॾहिं माण्हू सुञाणंदा हुआ त उहो प्रैक्टिकल पर्सन यानी जेकॾहिं जेको अमल वारी शइ आहे ऐं कंहिं शइ खे इम्प्लीमेंट करणो आहे हिकिड़ो त थींदो आहे त माण्हू ड्रीम्स ॾिसे ऐं फ्यूचर जे बारे में पर ड्रीम्स जेसिताईं साबिया कोन था थियनि जेसिताईं हुनजे लाइ माण्हू हार्ड वर्क नथो करे ऐं जीअं नेल्सन मंडेला चयो आहे त बिना हार्ड वर्क जे बिना जदोजहद जे जेके ड्रीम्स आहिनि ऐं ख़्वाब आहिनि उहे ॾींहं जे ख़्वाबनि वांगुरु आहिनि ऐं ख़्वाब तॾहिं साबिया थींदा जॾहिं हुनजे लाइ जदोजहद कबी त उहे जेके ख़्वाब साबिया करण वारो जेको वॾो इम्प्लीमेंटेशन जो फील्ड आहे उहो फाज़िल साहिब हुनजो रूह रवां हुयो ऐं ॿी ॻाल्हि आहे त हू तमामु यानी गहरो माण्हू हो ऐं जेॾो गहरो हो ओॾो ई हुन में लहकाई हुई ऐं ओॾी हुन में सादगी हुई ऐं असां हुनखे ख़ामोश थींदे बि ॾिठो
असां हुनखे खिलंदे खिलंदे ॻाल्हाईंदे बि ॾिठो ऐं असां हुनखे सीरियस ॻाल्हियूं कंदे बि ॾिठो ऐं हू हिकिड़ो हरफन मोला माण्हू हुयो ऐं हुनजी जॾहिं यादियूं अचनि थियूं त असांखे उनजे लाइ तमामु घणी दिलि में इज़त ऐं एतिराम पैदा थिए थो ऐं हिकिड़ो अहसासु थिए थो त हीउ केॾो वॾो माण्हू हुयो ऐं केतिरो जल्दी हले जो हीअ जेके बि शहीद सिंध जा विया आहिनि इहे तक़रीबन 53 खां 53 सालनि में इहे असां सां जुदा कया विया आहिनि ऐं फिज़िकली ऐं उन्हनि जी हर ज़माने में तमामु घणी खोट पैदा थी आहे उनजे लाइ वरी उनखे रिकवर करण अच्छा, लाइ फाज़िल साहब ऐं पलीअ साहब जी जेका सियासत आहे उनमें हिकिड़ो अहम पहलू जेको आहे उहो रुख जेको आहे उहो आहे सिंधियाणी तहरीक। फाज़िल साहब जो उनमें केतिरो क़दर कंट्रीब्यूशन रहियो सिंधिया, छाकाणि त अदी शहनाज़ मुंहिंजे ख़्याल में पहिरीं सदर थी हुई सिंधियाणी तहरीक जी। जी अदी शहनाज़ पहिरीं सदर हुई ऐं उन खां पोइ जेका सिंधी गर्ल्स स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन हुई हुन में बि फाज़िल साहब दुनियानी शामिल हुयूं, सुना राव वग़ैरह ऐं उनमें काफ़ी माना जीअं पलीअ साहब आहे, फाज़िल साहब आहे, सुलेमान डायरी वारा हुया, डॉक्टर नवीन शेख वारा हुया, डॉक्टर अली गुल मैतले वाला हुया, यानी उहे माण्हू हुया जंहिंजूं सॼियूं फैमिलियूं इन जदोजहद में शामिल हुयूं। फाज़िल साहब जी पूरी फैमिली शामिल हूंदी हुई, उनजो पुटु इस्माइल राव हो, असलम राव हो, असांखे यादि आहे त सुजात ॿार हिक में हूंदा हुआ ऐं दौरा बोरा कंदा हुआ ऐं उनजी नियाणियूं शहनाज़ राव या उनजी नूंहुं हुई मरूम सिद्दीक़ जी घर वारी शहरबानो ऐं हुस्ना राहू उहे पे सिंधियाणी तरीक़े में उनजी ॿी भेण मरियम राहू उहा बि तमामु घणी सरगर्म हुई, उन इमादी मूवमेंट खे गिरफ़्तारी बि ॾिनी। सिद्दीक़ राहू तमामु घणो सरगर्म हूंदो हो ऐं त पूरी फैमिली फाज़िल साहब जी या पलीअ साहब जी सरगर्म हुयूं ऐं इहो न हो त रुॻो हिकिड़ो माण्हू हुजे ऐं बाक़ी ॻाल्हियूं कंदा वठनि ऐं उनजी फैमिली हुन में पार्टिसिपेट न करे त औरतुनि जी जेका जदोजहद सिंध में थी आहे उनमें अवामी तरीक़े जो इन्हनि शख़्सियतुनि जो ऐं फाज़िल साहब जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे ऐं उनजे करे तव्हां हाणे बि ॾिसो था त औरतुनि में जेका सिंध में सिजागी आहे, मूंखे यादि आहे त उन ज़माने में सिंधियाणी तारीख़ कराची प्रेस क्लब में वुमन एक्शन फोरम जो हिकिड़ी मीटिंग थी हुई वॾी जीअं कार्नर मीटिंग थींदी आहे प्रेस क्लब में ऐं उनमें पोइ सिंधियाणी तरीक़ वारियूं आयूं ऐं उन्हनि अचे तकलीफ़ थी त ॿी ॿी स्टार जेका इवनिंग अख़बार निकिरंदी हुई उन लिखियो त सिंधियाणी तहरीक स्टोल द शो ऐं उन शो ते सॼे ते हाई थी वई ऐं ख़ुदि वुमन एक्शन फोरम वारियूं वारी थी वयूं त हीअ मायूं किथां आयूं आहिनि बाज़ार त शादी थी लॻनि पर जॾहिं ॻाल्हाइनि थियूं ऐं जॾहिं डिस्कस थियूं कनि त तमामु घणियूं मायूं आहिनि ऐं सड़ियल गड़ियल मायूं आहिनि ऐं बासर मायूं आहिनि त मां सम्झां थो सिंधियाणी तरीक़ जो इन्हनि शख़्सनि जो उन्हनि जी फैमिलियुनि जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे इन्हनि खे सिंध जे शौर खे अॻिते वधाइण में ऐं फाज़िल साहब बि हुन में पायनियर हो, उनजी सॼी फैमिली हुन में शामिल हुई। बाद में अदी शहनाज़ जी जेका शादी बि थी उहा असांजो दोस्त हो डॉक्टर खलील शाही हुन सां उहो गॾियल सलाम सां थी ॿी बि एतिरी केतिरी शादी थियूं जेके उते जेका गॾियल सलाम सां थियूं जेके अॼु बि क़ाइमु आहिनि त हिन में वॾो कंट्रीब्यूशन हो असांजे नियाणियुनि जो जीअं सिंध में हिकिड़ी नई सिजागी ऐं नओं हिकिड़ो जोश ऐं वरी ॻाल्हि आहे त उन्हनि औरतुनि पोइ गिरफ़्तारियूं पेश कयूं, जेल में वयूं, जलसा जुलूसनि में अॻुवाणी कंदियूं, मुज़ाहरा कंदियूं, जंहिंजो तमामु घणो असरु पियो ऐं जेके हुन जेके सोच हुयूं त हीउ कहिड़ो फिनामिना आहे ऐं छा पियो थिए जंहिंजो तमामु घणो असरु पियो। बाद में जेके बि तब्दीलियूं आयूं उनमें इन जदोजहद जो तमामु घणो असरु हुयो ऐं जेके हुनमें इन्हनि फैमिलीज़ जो ऐं फाज़िल साहब जो पार्टी तमामु घणो हुनमें जीअं तव्हां चओ पिया त जीअं त पार्टीशन खां पहिरियों जेके असांजे सिंध जे सियासी मंज़रनामे जा अहम किरदार एलिमिनेट कया विया, सियासी सदर मिसाल साईं सिबतुल्लाह शाह जी तव्हां ॻाल्हि कई, उहो हिकिड़ो ख़बर आहे त भई अंग्रेज़नि उहो कीअं कयो। भुट्टो साहब जो तव्हांजो ज़िक्र कयो उहा ख़बर आहे, बेनज़ीर साहब जे बारे में ख़बर आहे, पर फाज़िल साहब जी जेका शहादत थी उन जो रंग इहो ॾिनो वियो त को ज़ाती नोयत जो को तकरार हुयो। तव्हां उनखे कीअं एनालाइज़ कयो था फाज़िल साहब जी शहादत वारे वाक़े खे? ॾिसो ख़याल भुट्टे साहब खे बि जॾहिं फांसी ते चाढ़ियो हुन ते बि त को केस खयो वियो न, पुराणा कागज़ खोले
को हिकिड़ो स्टेज ते वियो जिते अॼुकल्ह सभु चवनि था त ही जुडिशियल असैसिनेशन हुई ऐं इहो हिकिड़ो ठाहियो वियो केस ऐं उहा ॻाल्हि कई हुई। अहिड़े नमूने जेकॾहिं तव्हां अलाहाबाद सूबे जी हिस्ट्री पढ़ंदव त हुन में बि किन माण्हुनि जो चवणु आहे त उहे जेके मज़हब हुआ उहे सखर जा के पावर हुया ऐं उहे जेको इंसिडेंट थियो हुयो रेल वारो उन में उन खां पोइ जेको गवर्नमेंट एक्शन वरितो जॾहिं प्रीमियर अलाहाबाद सूमरो त उहो ट्रेस कयो त इहो असुल ॻाल्हि जेका आहे सा रूपी आहे त इहे बहाना बि थींदा आहिनि। मूं लास्ट ईयर जेको आर्टिकल लिखियो हुन में मूं लिखियो त शाह फैसल खे जॾहिं मारियो वियो त हुनजे भाइटे मारियो ऐं हुनजे भाइटे मारियो त हुनखे जॾहिं पुरियां ट्रेस कयो वियो त उन भाइटे जंहिं हुनखे मारियो हुनजो पीउ शाह फैसल हिकिड़ो ॾाढो रोशन ख़्याल माण्हू हुयो सऊदी अरब में जंहिं पहिरियों दफ़ो टीवी इंट्रोड्यूस कराई सऊदी अरब में। त जॾहिं पहिरियों दफ़ो टीवी हली त टीवी स्टेशन जे ॿाहिरां जिन माण्हुनि मुज़ाहिरा कया हुन में हिनजो हीउ ॿारु ॾाढो एक्सट्रीमिस्ट हुयो या कज़न हुयुसि ऐं पुलिस पागल हुनखे गोली हलाई जॾहिं हू अंदरि पिया टेकनि जंहिंमें हू मरी वियो। पोइ केतिरा ई ॾहाक खां पहिरें उहो केस खणी हुनजो भाइटियो जेको अमेरिका में पढ़ंदो हो उहो जॾहिं वापसि आयो त हुनखे कल्टिवेट करे इहो वाक़ियो कयो जेको 73 में शाह फैसल जेके बि इहे आयल एम्बार्गो ऐं ॿी शयूं थियूं जंहिंमें हुनजो कुझु कंट्रीब्यूशन हुयो। त अहिड़े तरह सां उहो त थींदो आहे माण्हू खे बाज़ारि का बि जस्टिफिकेशन ॾियणी हूंदी आहे जे माण्हू हुन में ई ॾिसनि त बाबा हीउ जेको आहे सो हिन नमूने थियो आहे उहो पोयां कयो वियो हुनखे डिस्चार्ज कयो वियो। असुल मामिलो इहो कोन हुयो। असुल मामिलो त मूं लिखियो आहे पंहिंजे इन आर्टिकल में ऐं उन में जेको आहे सो पुलिस जे रूबरू फायरिंग में उहो सभु कुझु थियो हुयो पर बाद में हुनखे टर्न करे ऐं हुनखे कल्टिवेट करे ऐं हुन माण्हू खे बि जेको शाह फैसल खे जंहिं मारियो उहो बि हुनजो सर कलम थी वियो ऐं फाज़ल साहब खे जंहिं मारियो उहो बि हिकिड़ो फांसी ते चढ़ी वियो हिकिड़ो मरी वियो हिकिड़ो शायदि जनम थी पियो। हिन हिसाब सां उहा त सॼी जस्टिफिकेशन करण लाइ इहो थींदो आहे। इहे हर ज़माने में तव्हां ॾिसो इन नमूने थींदो आहे पर असल हुनजो जेको मोटिव आहे उहो न हूंदो आहे जेको बाज़ारि हूंदो आहे। छाकाणि त भेण हींअर जेको पढ़ियो पिए कुझु शयूं पुराणी जेके लिखत हुयूं त पार्टी खे ख़बर बि पई हुई पलीअ साहब प्रेस कॉन्फ्रेंस बि कई हुई उनखां अलावा जेको ANP जो वफ़द वञिणो हुयो अफ़गानिस्तान उनमें फाज़िल साहब खे उनखे लीड करिणो हुयो उहो बि उनमें रोड़ा अटकाया विया। फाज़िल साहब उॾे न वञी सघियो ऐं फाज़िल साहब जे बारे में का पार्टी खे ख़बर पई हुई पोइ उन ते पलीअ साहब प्रेस कॉन्फ्रेंस बि कई त उहो मतिलबु आहे त हिकिड़ी इहा हुई त का शइ पोयां समथिंग इज़ कुकिंग बिहाइंड द सीन। प्रेस कॉन्फ्रेंस जो मूंखे इल्मु कोन्हे बाक़ी जेका असांखे ॿुध सद आहे त पलीअ साहब जॾहिं वियो पियो लंडन त फाज़िल साहब खे हुन मोहतात रहण लाइ चयो ऐं पर बहरहाल फाज़िल साहब हवाई माण्हू तव्हां पढ़ियो हूंदो त हुनजी पंहिंजी भेण गुज़ारे वई ऐं उते ॾिठो त कंहिं ॿिए हिकिड़े हारी हुई प्रेगनेंट वाइफ हुई त हुनखे अस्पताल खणी वञो त फाज़िल साहब होॾे हुनजी गाॾी ते हुनखे वठी वियो त घणा रचियोसीं छा आहे त हीउ त वाक़ियो थी चुको पर हाणे हिनखे त बचाइणो आहे ॿी ज़िंदगी खे त फाज़िल साहब जेका हिन करे चवंदा त हकल ते हामी माण्हू जेको स्पॉन्टेनियस फॉरन एक्शन वठण वारो माण्हू हुयो त उहो पंहिंजे पाण खे माण्हुनि खां इन्हनि शयुनि खां परे करे कोन सघियो ऐं शायदि हुनखे हुन वक़्तु जनरली माण्हुनि खे एॾी रियलाइज़ेशन न हुजे त को वाक़ई ईअं इमिनेंस थींदो या हिन तरह सां थींदो या हिन इलाइक़े में थींदो या हिननि ॾींहंनि में थींदो उहा हुन करे उहे त हिकिड़ियूं ड्रिंक्स थींदियूं आहिनि पाण उहो केतिरियूं सही थियनि थियूं केतिरियूं नथी थियनि माण्हू जी रियलाइज़ेशन न करे सघंदो आहे अॻुवाट ऐं पोइ इन क़िस्म जा नुक़सान बि थींदा आहिनि त उहे शयूं हुयूं पर जीअं त फाज़िल साहब जो ऐं हिननि शख़्सियतुनि जो ऐं हिननि जो अवामी तरीक़े जो तमामु घणो क्रिटिकल रोल हुयो जमात जी मूवमेंट में जेके संघ कारकुन गिरफ़्तार मूंखे यादि आहे 100 खां वधीक त रुॻो SST जा कारकुन हुआ यंग स्टूडेंट्स हुआ यूनिवर्सिटी बि पेश कयूं पीसफुली ॿिया हारी हुया औरतूं हुयूं त हुनजो जेको कंट्रीब्यूशन हो ज़ाहिर आहे उहो को ईअं बिना नोटिस जे त कोन हो तंहिं करे ही उन खां पोइ ॿी जेके बि स्थितियूं ठहियूं ऐं तव्हां ॾिठो सिंध में जेके मुख़्तलिफ़ दहशतगर्द जा वाक़िया ॿियो वग़ैरह थिया त उहो सभु हुनजो पार्ट हुई उनजे उन खां अलॻि कोन हुई
त इहे शयूं इन तरह सां वॾी महिरबानी डॉक्टर बख्श जमाल शेख साहब तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, 17 जनवरी शहीद फाज़िल राहू जी शहादत जो ॾींहुं आहे ऐं जीअं उनजी ज़िंदगी खे ऐं उनजी जदोजहद खे ट्रिब्यूट पेश करण लाइ उनजे हिकिड़े साथी जेको उन सां गॾु कमु जंहिंजो कयल हो डॉक्टर बख्श जमाल शेख साहब जा व्यूज़ तव्हां ताईं पहुचायासीं। उन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नशकीन इजाज़त सदाईं गॾु।